जे वीडियो में तव्हांजे लाइ हिकु बहितरीन बादशाह फनकार जो वीडियो खणी आयो आहियां जेको हिन मेले जे जेको आहे सो दौरान हिकु मल्ह जे मुक़ाबले में वियो। जॾहिं उन पिंडाल में जलाल चांडे कदम रखिया त जलाल चांडे जो जॾहिं नालो वठी उते स्टेज ते जेको बीठो हुयो माइक ते उन शख़्स चयो त बाबा सिंध जो यकतारे चपड़ीअ जो बहितरीन बादशाह जलाल चांडियो पुॼी वियो आहे। त उन पिंडाल में वॾेरा भोतार जेके बि वॾा माण्हू वेठा हुया उहे सभई उथी बीह रहिया ऐं उन खां अलावा जेके मल्ह मुक़ाबिलो पिया कनि उहे मल्ह बि जेको आहे सो उथी करे जलाल चांडे सां मिलणु लॻा। हे वीडियो जे सूरत में तव्हां क्लिप ॾिसो पिया, इहे जलाल चांडे जो उन टाइम जो वीडियो आहे जॾहिं जलाल चांडे जो सिंध में तमामु घणो उरूज हुयो ऐं जलाल चांडियो मेलनि मलाखणनि में ॻाइणु वेंदो हुयो ऐं जलाल चांडियो मल्ह मुक़ाबिला लाज़मन ॾिसंदो हुयो ऐं उन टाइम में मल्ह मुक़ाबिला थींदा हुया, घोड़नि जूं रेसूं थींदियूं हुयूं ऐं उन खां अलावा कुकड़नि जा मुक़ाबिला बि थींदा हुया। जलाल चांडियो तमामु घणो शौक़ीन हुयो, मल्हनि खे इनामात बि ॾींदो हुयो जलाल चांडियो ऐं जलाल चांडियो मल्हनि जा मुक़ाबिला बि ॾिसंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो उहो नालो हुयो जेको हर तबिके जो माण्हू जलाल चांडे जो एतिराम ऐं इज़त कंदो हुयो। ऐं हिन वीडियो जे सूरत में तव्हां ॾिसो पिया त जलाल चांडे खां जेके बि माण्हू हुया इहे निवड़ी मिलनि पिया ऐं जलाल चांडे खां भाकुर पाए ॿाहूं ॿधी ऐं जलाल चांडे सां ख़ुशि बड़ाई कनि पिया ऐं जलाल चांडियो बि तमामु घणो ख़ुशि आहे। ऐं इन मेले में तमामु वॾा वॾा सिंध जा जेके मल्ह मुक़ाबले जा जवान हुया उहे इन में पुगल हुया ऐं उन खां अलावा हिकु अंदाज़े जे मुताबिक़ इन मुक़ाबले में पंजाब जा बि के पहलवान मौजूदु हुया जेके मल्ह मुक़ाबिलो ॾिसणु जलाल चांडियो इन मेले में आयो हुयो। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो उहो फ़नकार हुयो जंहिंखे हर तबिके जो माण्हू इज़त ऐं एतिराम बि ॾींदो हुयो ऐं जलाल चांडियो मल्हनि में मुक़ाबले में बोस्की जा पटका थिया ऐं उन खां अलावा मेहूं थियूं, पैसा थिया, उहे मल्हनि खे तोहफ़नि तौरु बि जलाल चांडियो ॾींदो हुयो। छाजे करे जलाल चांडियो पाण बि सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो क़दुरु कंदो हुयो आर्टिस्टनि जो ऐं जेके सिंध जा बहितरीन मल्ह हुया ऐं उन खां अलावा फ़नकार हुया ऐं ॿिया जेके हिकु हुनर तबिके वारा माण्हू हुया उन्हनि जी तमामु घणो जलाल चांडियो इज़त ऐं एतिराम कंदो हुयो। दोस्तो तव्हां ॾिसी पिया सघियो वीडियो जे सूरत में जॾहिं जलाल चांडियो इन पिंडाल में पुॻो त उन टाइम में पिंडाल जा टोटल ई माण्हू तव्हां ॾिसो पिया त उथी बीह रहिया ऐं जलाल चांडे जी आझा करण जे लाइ जलाल चांडे खे मुलाक़ात करण जे लाइ सभई माण्हू उथी करे बीह रहिया। त दोस्तो जलाल चांडियो सिंध जो उहो वाहिद फ़नकार हुयो जंहिंजो तमामु घणो रोबताब हुयो माण्हुनि जे दिलनि में ऐं जलाल चांडियो पाण हिकु नरम दिलि ऐं सुठे मिज़ाज जो माण्हू हुयो जेको तमामु घणो माण्हुनि खे पसंदि कंदो हुयो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।